ज़हर ज़िंदगी ड्रामे जी अदाकारनि जी कण जी रिकॉर्डिंग हली रही है फरज़न मलिक खजूर जी डायरेक्टरी में। मां तव्हांखे हिन वीडियो में सॼी तफ़सील ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल रावल अली खे सब्सक्राइब न कयो त महिरबानी करे रावल अली यूट्यूब खे वधि में सब्सक्राइब कंदा ऐं लाइक कंदा विसारींदा। दोस्तों तव्हांजो टाइम वधीक नथा वठूं, हलूं था पंहिंजे मेन वीडियो जी तरफ़। दोस्तों ज़हर ज़िंदगी ड्रामे जी अदाकारनि जी अहमद अली, शेख, निसार शाह, सोनू मिर्ज़ा, इन खां अलावा काफ़ी एक्टरनि जी रिकॉर्डिंग हली रही है। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त मजूस तालाड़ जी जुमे खां जेको आहे रिकॉर्डिंग शुरू कई वेंदी। मजूस तालाड़ और ग़ुलाम जी रिकॉर्डिंग जुमे खां शुरू कई वेंदी ज़हर ज़िंदगी ड्रामे जी। इन वक्त ज़हर ज़िंदगी ड्रामे जी रिकॉर्डिंग हलंदड़ आहे ऐं तमामु जल्द जेको आहे त किश्तियूं एडिट थी ज़हर ज़िंदगी ड्रामो सिंध TV चैनल ते किश्तियूं हलाई वेंदियूं। उमेद कयां थो त हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा ऐं लाइक कंदा विसारींदा। सभिनी दोस्तनि जी